नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ खां ख़बर ॾींदा हलूं त मेड़ जे आस पास जे इलाइक़नि में ॻोठनि में काल रात सुबुह खां तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जो सिलसिलो जारी है। तेज़ बरसात पवण सबबि बिजली जो निज़ाम सॼो ॾींहुं गायब रहियो। तेज़ हवाउनि जे करे थधि में इज़ाफ़ो माण्हू घरनि ताईं महदूद रहिया। सरियालो फसल खे मुकमल तौर पिणु नुक़सान पहुतो है। जॾहिं त बरसात पवण करे मेड़ जे अक्सर कॉलोनियूं थेबा रोड, मदीना कॉलोनी, भिटाई मौला, VIP रोड, गाई मैसर रोड, बेटो रोड समेत ॿिनि कॉलोनियुनि जे घटनि में बरसात जो पाणी बीह वञण सबबि आवाम खे अचण वञण में तकलीफ़ अची रही है। अक्सर रोडनि ते बरसात जो पाणी तलाउ जो ॾेख ॾियण लॻो। म्युनिसिपल कमेटी जो अमलो किथे बि सरगर्म नज़र न आयो। घर हेठि हुजण करे नालियुनि जो गंदो पाणी तेज़ बरसातनि जो पाणी घरनि में काई पियो है। गरीब आवाम सख़्त मुंझारे जो शिकार रही है। जॾहिं त ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात पवण सबबि रोड, रस्ता, हेठि वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि केतिरनि ई ॻोठनि जी बिजली बंदि थी वई है। जॾहिं त गटरनि जो पाणी रोडनि ते उथली पियो है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।